मीरपुर का खबर शामिल कयूं पिया। डिप्टी ब्यूरो चीफ मुनीर खोड़ो जे रिपोर्ट मुताबिक पाक सिंध प्रेस क्लब हिंगोरजा भरसा गोठ गुलाब खान मंगने जो रहवासी नेक मोहम्मद मंगने जो मुस्मात गुडी मंगने जो पाक सिंध प्रेस क्लब हिंगोरजा पहुंची दाहींदे चयो त भाई खान उर्फ मिर्चू मंगने जो सईद मंगने जो मीर हसन मंगने जो आफ्ताब मंगने जो कुछ महीना पहिरियां बिना जवाब मूंखे तंग कंदा हुआ ऐं मुंहिंजो मुड़ुस फौत थी वियो आहे ऐं सहुरे खे बि केतिरा ई दफ़ा हमलो करे ज़ख़्मी कयो, जंहिंजी FIR मां सोबोदेरो थाणे ते 27/2023 ते दाख़िल कराई हुई। हू हथियारनि जे ज़ोर ते असांखे तंग कनि था। ताज़ो काल्ह बि उन्हनि मुंहिंजे सहुरे ते हमलो कयो, जंहिंजी NC मूं सोबोदेरो थाणे ते दाख़िल कराई, जंहिंमें हिकु जवाबदार गिरफ़्तार आहे। गुज़िरियल राति जवाबदार जी बकरी मरी वई, जेका असांजे दर ते उछलाए विया ऐं बकरी मरी वञण जो इल्ज़ाम असां ते हयां ऐं सोबोदेरो थाणे ते फ़रियाद दाख़िल कराई। मुंहिंजे ॾेर खे बिना जवाब सोबोदेरो पुलिस खां बदिरायो आहे। हुन चयो त मूंखे मथे ज़िक्र कयल माण्हुनि मां जान जो ख़तरो आहे। हुन करे SSP खेरपुर, DIG सखर, IG सिंध ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खे अपील थी करियां त मूं सां इंसाफ़ कयो वञे ऐं मूंखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। नाज़रीन का दियूं ॻाल्हियूं ॿुधियूं त असां बिल्कुलु जेको आहे सो पंहिंजी क़ौम वारनि जूं घणियूं नाजाइज़ आहिनि। पहिरियां 7 तारीख़ ते असां जेको आहे नाजाइज़ थी, उन मिसाल के सूबेदेरे में असां जेको आहे सो थाणे ते FIR बि कराई, पर जवाबदार पुलिस गिरफ़्तार नथी करे। चोर ऐं पथारीदार आहिनि उहे, ऐं एतिरा त बहासर आहिनि जो पुलिस जेको आहे सो उन्हनि खे